मिठड़ा अज गाल कयूं पंहिंजी एजुकेशन जी, पंहिंजी तालीम जी। चयो वेंदो आहे ऐं मञियो वियो आहे कि हिक देश में अगर बुनियादी बदलाव आणो आहे त उनजी तालीम, उनजी शिक्षा में बदलाव करणो ही पवंदो। इन खे ध्यान में रखे असांजी पहिरीं एजुकेशन पॉलिसी आई हुई 1968 में इंदिरा गांधी सरकार पारां। ॿी एजुकेशन पॉलिसी आई 1986 में राजीव गांधी सरकार पारां। ऐं अॼु असां जंहिंजी ॻाल्हि करे रहिया आहियूं उहा आहे असांजी नेशनल एजुकेशन पॉलिसी 2020। असां अगरि नेशनल एजुकेशन पॉलिसी 2020 जी ॻाल्हि कयूं त उन जे बुनियादी ढांचे में ॾाढो वॾो परिवर्तन कयो वियो आहे। मतिलबु आहे कि असां पहिरीं 10+2 जी प्रणाली जेकी पढ़ी रहिया आहियूं हाणे उहा 5+3+3+4 जी प्रणाली में बदिलजी वेंदी। ऐं हिन नेशनल एजुकेशन पॉलिसीअ में ॿिनि ॻाल्हियुनि ते ॾाढो ज़ोर ॾिनो वियो आहे। पहिरीं आहे भाषा विकास ऐं ॿी आहे फाउंडेशनल लिटरेसी एंड न्यूमरेसी। ॻाल्हि कयूं था भाषा विकास जी, इन लाइ मां तव्हांखे हिकु तहक़ीक़ अॼु ॿुधाईंदसि भाषा विकास जे बारे में। इहा तहक़ीक़ यानी रिसर्च कई वई हुई स्वीडन जी लुंड यूनिवर्सिटी में। हिकु वैज्ञानिक हो जंहिंजो नालो हो जॉन मार्टेसन। उन्हनि जी अगुवाईअ में हिकु तहक़ीक़ कई वई। उन्हनि छा कयो, 2 खां 8 सालनि जे ॿारनि खे 2 वर्गनि में बांटियनि, 2 ग्रुपनि में बांटियनि। ऐं हिकु ग्रुप खे जो तालीम ॾिनी वई उहा नॉर्मल तालीम ॾिनी वई, नॉर्मल भाषाउनि में तालीम ॾिनी वई। ऐं ॿिए ग्रुप खे जो तालीम ॾिनी वई उहा मातृभाषा में तालीम ॾिनी वई। हाणे 13 महीननि खां पोइ जेके हुननि वटि फाइंडिंग्स आयूं, हिन रिसर्च जा रिज़ल्ट्स आया, सभु ॾिसी ॾाढे अचरज में पइजी विया कि जंहिं ॿारनि खे असां मातृभाषा में तालीम ॾिनी हुई उन्हनि जो मानसिक विकास अचरज तरीक़े सां, अद्भुत तरीक़े सां बदिलजी वियो हुयो। यानी उन्हनि जी क्रेनियल कैपेसिटी वधी वई हुई। अलावा उहे ॿार डिसीजन मेकिंग में ॾाढा अव्वल हुआ, ॾाढा क्रिएटिव हुआ, मल्टीटास्किंग करण में ॾाढा माहिर थी विया। चवण जो सिधो मतिलबु आहे कि ॿार जे मानसिक विकास में भाषा ॾाढो वॾो असरु विझे थी। तो मुंहिंजा भाउर ऐं भेनरूं, मां तव्हांखे इहा वेनिती कंदसि, सिंधी थियण नाते इहा तुंहिंजी मुंहिंजी असां सभिनी जी ज़िमेदारी आहे कि असां पंहिंजे ॿारनि खे सिंधी भाषा में शिक्षा ॾियूं, सिंधीअ में ॻाल्हायूं, सिंधीअ में सम्झायूं, सिंधीअ में पढ़ायूं। जीअं मां तव्हांखे हिकु तहक़ीक़, हिकु रिसर्च ॿुधाई, उहा रिसर्च बि सिद्ध करे रही आहे कि मानसिक विकास जे लाइ हिकु ॿार खे मातृभाषा में पढ़णो ई पवंदो। त अचो असां सिंधी ॿोली, मिठड़ी ॿोलीअ में असां पंहिंजे ॿारनि खे शिक्षा ॾियूं। जय झूलेलाल।